बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज पिताफ़ी वेलफेयर एसोसिएशन के तरफा किंजोर पिताफ़ी इंडस मॉडल स्कूल में किताबी मेले जो इनकाद कयो वियो आहे। असांजा नौजवान ऐं बाशऊर दोस्त हिते मौजूद आहिनि जेके हिन वक़्तु खाइण पीअण में मसरूफ़ आहिनि। ही हिकिड़ो स्टॉल आहे पहिरियों स्टेशनरी जो। माशाल्लाह दोस्तनि नौजवाननि शागिर्दनि उस्तादनि तमामु वॾी महिनत कई आहे हिन प्रोग्राम जे हवाले सां। मुख़्तलिफ़ स्कूलनि जा शागिर्द उस्ताद हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ख़ासि असांजे साईं सुधीर अहमद पिताफ़ी साहब खे बि असां मुबारकबाद ॾियूं था ऐं हितां जी इंतिज़ामिया हितां जी पूरी टीम खे असां मुबारकबाद ॾियूं था त उन्हनि एॾो वॾो ज़बरदस्त प्रोग्राम अरेंज कयो आहे। किताब रखिया आहिनि दोस्तनि तमामु सवेरनि जा उल्का असांजे प्यारे दोस्त असांजे इलाइक़े जे शाइर साईं उस्ताद मोहम्मद बख्श मुल्ज़िम सुमरो जो किताब असांजे स्टॉल ते मौजूदु आहे। मुंहिंजे ख़्याल में साईं पाण ॾिसी रहिया हूंदा सवेरनि जा उल्का। असांजो दोस्त शाइर मुल्ज़िम सुमरो साहब, असांजो उस्ताद फ़ाद अली पितावी साहब हिन वक़्तु हीरो थियण जो राज़ वाह वाह ज़बरदस्त किताब जो मुतालिबो करे रहियो आहे। माशाल्लाह ही कोर्स जा किताब मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ फ़िक्र जा किताब मौजूदु आहिनि। हिते ॾिसूं था थोरो किताबनि खे कहिड़े क़िस्म जा किताब मौजूदु आहिनि। हिते मुख़्तलिफ़ शागिर्द हिन वक़्तु किताब पढ़ण में ॾिसण में मशग़ूल आहिनि। ज़बरदस्त ही सरगर्मी आहे। असांजे इलाइक़े जी तारीख़ में ही पहिरियों भेरो आहे जो किताबनि जो एॾो वॾो मेलो लॻायो वियो आहे जंहिंमें किताबनि जी अहमियत खे उजागर कयो वियो आहे। हितां जी इंतिज़ामिया खे असां मुबारकबाद पेश कयूं था। खोड़ सारा सुठा किताब कुरतुल ऐन जो किताब, कुरतुल ऐन हैदर आग का दरिया, हज़रत मुस्लिम इब्न अकील, कुंवार जो आइनो, कराची ॾांहुं वापसी, रुंज, तमामु सुठा सुठा किताब मुख़्तलिफ़ फ़िक्र जा किताब मौजूदु आहिनि। दादा सिंधी जो सीरतुन नबी जो किताब बि मौजूदु आहे। ज़बरदस्त किताब मौजूदु आहिनि। साईं अली नवाज़ पिताफ़ी साहब हिन वक़्तु पंहिंजा व्यूज़ जेको आहे लिखी रहियो आहे, पंहिंजा कमेंट नोट करे रहियो आहे। ज़बरदस्त कहिड़े वालेकुम अस्सलाम सलाह सही कुछ भी खैर ओ सर क्या हाँ ना क्या कह रहे सर खुश हो अरे बस देखते हैं हाली तो फर्क थी गया थोड़ा ठीक है जुलूम से कहते हैं आप किताब मुझे ख्याल में हली विया आहिनि खपी विया आहिनि है ना इन जे करे किताब घटि हिन वक़्तु मौजूदु आहिनि। हिन वक़्तु टाइम छा थी रहियो आहे 12:20। अच्छा कंहिं महिल ही प्रोग्राम स्टार्ट थियो साईं? 9 बजे तक़रीबन प्रोग्राम स्टार्ट थियो। हिन वक़्तु 12 थी चुका आहिनि। इन जे करे किताब तक़रीबन खपी चुका आहिनि, हितां जा हली चुका आहिनि। माशाअल्लाह हितां जा दोस्त जेके आहिनि सुठा किताब ॿारनि ख़रीद कया आहिनि, नौजवाननि ख़रीद कया आहिनि, बाशऊर छोकिरनि ख़रीद कया आहिनि किताब। माशाअल्लाह हिते किताबनि जे मेले लॻण जो मक़सदु जेको आहे त ॿारनि में नौजवाननि में किताब पढ़ण जो शौक़ु पैदा करणु, किताबनि जी अहमियत खे उजागर करणु आहे, जेकी हिकु असांजे इलाइक़े में मां सम्झां थो त वॾी हिकु ज़बरदस्त एक्टिविटी आहे, वॾी सरगर्मी आहे। बाक़ाइदा हितां जा दोस्त मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। असां एॾो ज़बरदस्त प्रोग्राम अरेंज कयो आहे। हिन प्रोग्राम जो थोरो व्यू तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हितां जे उस्तादनि बाशऊर नौजवाननि ऐं सिविल सोसाइटी जे दोस्तनि पढ़ियल लिखियल शागिर्दनि माशाअल्लाह ज़बरदस्त सरगर्मी कई आहे। तमामु बहितरीनु ज़बरदस्त सॼनि दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयूं था।